नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त शकारपुर में हियांव ॾारींदड़ वाक़ियो थियो आहे। शकारपुर जे सिटी सदर ٿاڻي नيوفوجداري जे हद पुराणे सदर महले में मामे ऐं भाणेजन में पैसनि जे ॾेती तां तनाज़ो वधी वञण बैदि मामे लाल बख़्श जखरो पंहिंजे नौजवान भाणेजे मक़सूद जखरो खे पंहिंजे घर घुराए उन मथां पीएट्रول हारे ॿाहिरि ॾेई कमरे में बंदि करे छॾियो, जंहिंजे नतीजे में متاثره माण्हू जो 70 खां वधीक सैकड़ो जिस्म सड़ी थियो आहे। पैसा तव्हांखे पैसा 2 लाख रुपया कारोबार जे हिसाब सां वठी स्टान कराई कि मां तोखे अॻु में ज़रूरत पए तेड़ी महिल सॾु करे ॾींदुमि, सॾु कराए पुट जे हथों माटी कयो अथई, अधु कलाक सारे अंदरि बंदि कयो अथई। तेड़ी महिल दर खोलंदे ॾिठो आहे, तेड़ी महिल आयो आहे, तंहिंमें 4 माण्हू मां ॾिसी न सघियुमि, अखियुनि में पेट्रोल हुयो, अखियूं सफ़ा हुयूं। केरु तव्हांजो? लाल बख़्श मामो। लाल बख़्श पाण केरु आहे? ॿियो छाती थियल आहे, अयाशी कंदा फुल 2 मिंट सही। मामो लाल बख़्श जखरो, लाल बख़्श अधु कलाक अंदरि बंदि कयो अथई, सारा खां पोइ पुलिस कंप्लेन में मां एतिरा माण्हू जो छड़ा आवाज़ ॿुधो, अंदरि तर्पण ॾेसि। अच्छा, अंदरि तर्पण ॾेसि। जेॾी महिल दर खोले ॾे थोरो ॾिठो आहे, उनखे लत हणी ॿार भॼी किरियो, मां पाण कई त मां मारे चुका दहशत गर्दी आहे न। सही आहे, पर असांखे इंसाफ खपे। वॾी महिनत वॾी पगदार असांजी मासी मां